शहर ठट्टे खां लॻभॻि 40 किलोमीटर अॻिते सिंध सुहारी जो हिकु अहिड़ो क़दीम तारीख़ी बंदरगाह मौजूदु आहे जेको क़दीम रोमानवी दास्तान ससुई पुनूह सां मंसूब हुजण सबबि घणी शोहरत हासिल करे तारीख़ में अमर थी चुको आहे। हिन माॻ खे बंभोर जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ही माॻ शहर ठट्टे खां लॻभॻि 40 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते मीरपुर साकिरे तइलके में ऐं कराची खां लॻभॻि 70 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िअ आहे। चवनि था त बंभोर जो असुलु नालो बन्न बिहार या वन विहार या भन भोर यानी सूरज जो शहर हो ऐं उतां सिंध जे हिन क़दीम शहर जो मक़ामी सिंधी नालो बंभोर मशहूर थियो। मीर अली शेर काने पंहिंजे मशहूर किताब तोहफ़तुल किराम में लिखे थो त बंभोर शहर बंभू राय अॾायो हो ऐं हू ई उते जो राजा हो। चवनि था त दरिया जे किनारे ते हुअण करे बंभोर शहर अहमियत इख्तियार करे वियो। जॾहिं बनु उमैया जे गवर्नरनि जी नाअहली करे सिंध में राजान बग़ावत शुरू कई त बंभोर रियासत जो राजा बि उन्हनि मां हिकु हो। 133 हिजरी में बनु उमैया जो दौर ख़त्म थियो ऐं अब्बासी ख़िलाफ़त जी शुरूआत थी त 133 हिजरी में पहिरीं अरबी फ़ौज सिंध ॾांहुं उमाड़ी वई ऐं ॿियनि रियासतनि समेत सिंध जो शहर बंभोर बि अब्बासी ख़िलाफ़त जे असर हेठि आयो। ही शहर ख़लीफ़े हारून रशीद जे दौर में 171 हिजरी ताईं आहिस्ता आहिस्ता फिटी वियो। बंभोर जे उजड़ण बाबति तारीख़ दाननि ऐं जाग्राफ़ी दाननि जा मुख़्तलिफ़ राया आहिनि। किताब तोहफ़तुल किराम मुताबिक़ ही शहर शेख तुराब जे दौर में फिटो हो ऐं उन जो कारण धरती दुबण ॼाणायो वियो आहे। जॾहिं त मीर ताहिर जो ख़्यालु आहे त बंभोर शहर दरिया जे सुकण सबबि फिटो हो ऐं हिते जे माण्हुनि साकिरे में वञी पखा अॾिया हुआ। चवनि था त बंभोर जे माण्हुनि जी रहणी कहणी एॾी आसूदी न हुई त बि चङी ख़ासी हुई। ससुई पुनूह जे किसे में पुनूह जो वापार सांगी हित अचणु साबित थो करे त बंभोर वॾो वापारी मर्कज़ हो। घणनि आलिमनि जो उहो ख़्यालु आहे त घारे जी खारी मथां नज़र रखण वास्ते बंभोर हिकु चेक पोस्ट हुई। किन तारीख़दाननि बंभोर खे देबल पिणु सॾियो आहे। बंभोर जी कोटाई दौरान तहज़ीब जे 3 दौरनि जे आबादियुनि जा आसार मिलिया आहिनि। सभ खां हेठियों तह पहिरीं सदी ईस्वी जे सथियुनि ऐं पार्थियन जो अहद, विचूं तह हिंदू दौर ऐं मथिएं तह मां इस्लामी दौर जा बाक़ियात मिलिया आहिनि। सन 1930 ईस्वी धारे एन जे मुजमदार ऐं 1951 में हिकु यूरोपी माहिर बंभोर जूं मुख़्तसर खोटायूं करायूं। बंभोर जी बाक़ाइदे खोटाई जो कमु मार्च 1958 ईस्वी में क़दीम आसारनि जे खाते पारां डॉक्टर F.A. ख़ान शुरू करायो। उन खां पोइ अक्टूबर में खोटाई थी जेका 1959 ताईं जारी रही।
खोटाइनि मां उहो मालूम थियो त ही शहर घटि में घटि पहिरीं सदी क़ब्ल मसीह खां पहिरीं सदी ईस्वी में सथियुनि ऐं सासानियुनि जे असर हेठि रहियो हो। हितां यूनानी नमूने जा थांव बि मिलिया आहिनि। इहे आसार सतह ज़मीन खां 25 फुट हेठि मिलिया आहिनि, जॾहिं त मथीं सतह जी खोटाई मां ज़ाहिर थियो आहे त शहर कंहिं ओचिते हमले, लुटमार ऐं बाहि में सड़ी तबाह थियो आहे। शहर ते 12हीं या 13हीं सदी ईस्वी में कंहिं वॾे लश्कर जो हमलो कयल थो भाइजे, छो त शहर मां वॾी तइदाद में इंसानी जिस्म बेतरतीब सूरतनि में घरनि ऐं रस्तनि तां मिलिया आहिनि, जिन मां किन खे तीर लॻल हुआ। बहरहाल, जॾहिं हिन माॻ जे तफ़सीली मुआइने लाइ हिते पहुचजे थो त सभ खां पहिरीं हिते जो अजाइब घर माण्हुनि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए थो। हिन अजाइब घर ॿाहिरां मुहम्मद बिन क़ासिम जे हमले वक़्तु इस्तेमालु थियल मंजनीक जो मॉडल पिणु रखियो वियो आहे। हिन अजाइब घर अंदरि शहर बंभोर जी खोटाई मां हासिल थींदड़ केतिरियूं ई शयूं निमाइश लाइ रखियूं वियूं आहिनि। हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थांव, ठिकर, आज मां ठहियल ज़ेवर, क़दीम सिक्का पिणु निमाइश लाइ रखियल आहिनि। हिते बंभोर जी खोटाई मां ठाहियल 239 ईस्वी जी क़दीम तख़्ती पिणु निमाइश लाइ रखियल आहे, जंहिं ते कूफ़ी रस्मुल ख़त में इबारत तहरीर थियल आहे। म्यूज़ियम जे मुआइने खां पोइ जॾहिं अॻिते शहर जे आसारनि तरफ़ वधिबो त सभ खां पहिरीं काठ जे हिक कटहरे अंदरि कुझु मट पूरियल ॾिसण में अचनि था। चवनि था त हिते क़दीम दौर में कपिड़ा रंगिया वेंदा हुआ। हिन कटहरे खां थोरो अॻिते हिकु ॿियो कटहरो नज़र अचे थो, जिते पिणु खोटाई थियल नज़र अचे थी। खोटाई मां ज़ाहिर थियल आसारनि मां लॻे थो त हिते क़दीम दौर में को धोबी घाट हो। हितां खां कुझु अॻिते पत्थर जे किले जी क़दीम दीवार नज़र अचे थी, जंहिं जी मरम्मत करे हिन जी हालत खे कुझु बहितर बणायो वियो आहे। किले जे ॿाहिरें हिसे जी खोटाई बिल्कुलु घटि कई वई आहे, पर लॻे थो त किले जे ॿाहिरें हिसे में पिणु काफ़ी कुझु दफ़न थियल आहे,
जेकॾहिं खोटाई कजे त निकिरी निर्वार थींदो। साम्हूं जे तरफ़ खां सीढ़ियूं आहिनि जिन ते चढ़ी जॾहिं मथे पहुचजे थो त किले जे अंदरि मौजूद क़दीम शहर जा बाक़ियात नज़र अचनि था। चवनि था त बंभोर शहर सिंध जे उन्हनि क़दीम शहरनि मंझां आहे जंहिं जी तइमीर में सिरनि बजाए पत्थर इस्तेमाल थियल आहे। बंभोर जी उत्तर वारी दीवार में 12 बुर्ज आहिनि ऐं ओभर तरफ़ 4 या 5। ओलह में मोर्चनि जो तइदाद 10 जे लॻभॻ आहे, जॾहिं त ॾखण वारी दीवार में 15 खां 20 मोर्चा आहिनि। किले अंदर शहर जा अलॻि अलॻि हिस्सा आहिनि जिन में रिहाइशी हिस्सो, वापारी हिस्सो वग़ैरह शामिल आहिनि। चवनि था त बंभोर वॾो तिजारती शहर हो जंहिं जी ॼाण यूनानियुनि पिणु ॾिनी आहे। चवनि था त यूनानी जाग्राफी दाननि बंभोर खे बारब्रिक एम्पोरियम यानी वापार जी वॾी मार्केट जो नालो ॾिनो आहे। चवनि था त हिन तिजारती शहर में फनीकी यहूदी, ईरानी, अरब ऐं मिस्री सौदागरनि जूं वॾियूं वॾियूं वापारी कोठियूं हुयूं। हिते कूफे तिर्ज़ जी हिकु मस्जिद जा आसार पिणु मिलिया आहिनि। हिन मस्जिद खे महराब नाहे। कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त ही मस्जिद नंढे खंड जी पहिरीं मस्जिद आहे, पर ही ॻाल्हि दुरुस्त नथी मालूम थिए। हिन मस्जिद जे वेझो क़दीम मकतब जा आसार पिणु मिलिया आहिनि। हिते वेझो ई हिकु क़दीम मंदर जा आसार पिणु मिलिया आहिनि। चवनि था त हिते हिंदू मुस्लिम आबादी गॾोगॾु रिहाइश पज़ीर हुई। बहरहाल हिन शहर जी वॾी तारीख़ अॼु बि ज़मीन अंदरि दफ़न आहे। जेकॾहिं हिन शहर जी बहितर खोटाई थिए हिकु वॾी तारीख़ निकिरी ज़ाहिर थींदी।